तो दोस्तों अजीजो, अल्लाह ताला जे खिलकत मां अजीम तरीन मखलूक हजरत इंसान, जंहिंजे बारे में कुरान मजीद वाज़िह चए थो त ऐ इंसान खलकनाकुम मिन नफ्सिन वाहिदतिन, ऐ इंसान तोखे हिक ही नफ्स मां असां ख़ल्क़ कयो आहे। तू मकतब कहिड़े सां बि हुजे, मज़हब कहिड़े सां बि हुजे, नज़रियो कहिड़ो बि रखंदड़ हुजे, अक़ीदो कहिड़ो बि रखंदड़ हुजे, लेकिन इन एतबार सां त तू इंसान आहे, कंहिं ॿिए खां फ़र्क़ु नथो करे। औलिया किराम, उलमा इज़ाम, मुहक़्क़ीन, दानिश्वर, जेके भी कुरान का आगाह ऐं अहादीस का वाक़िफ़ माण्हू आहिनि, ये बख़ूबी ॼाणनि था त हिन इंसानियत उन नुक़्ते ते आहे जो पूरे कायनात जो महवर वजूद इंसान आहे। हता अल्लाह तबारक व तआला पूरे कायनात जी जोड़ जेका भी जोड़ी आहे, ये जिनसार जेको भी ठाहियो आहे वो इंसान जे लाइ ठाहियो अथई। यानी यो इंसान एडी अल्लाह के प्यारी मखलूक आहे जो ये चवण ऐब ना है त अल्लाह इन ही इंसान जो आशिक ख़ालिक आहे, जै पांजे इश्क मां, जै पांजे मोहब्बत मां इन इंसान के वजूद ॾिनो ऐं एडो त इन इंसान सां इश्क तो करे जो जेके भी कायनात में शयूं ख़ल्क़ कयूं अथई वो इंसान जे ही भलाई जे लाइ ख़ल्क़ कयूं अथई। अगर दरिया ख़ल्क़ कया अथई त बि इंसान जे हयातियात जे लाइ, अगर आसमान जी छांव ॾिनी अथई त बि इंसान जे लाइ, जेके भी शयूं ज़मीनी अनाजन खां वठी आसमानी बरसातुनि ताईं तव्हां ॾिसंदव त सभु इंसान जे लाइ। यानी हिन कायनात जो महवर आहे त इंसान आहे ऐं वाहिद मखलूक है जंहिंजे बारे में चई त मां पंहिंजो नमूनो थो ठाहियां, मां पंहिंजो ख़लीफ़ो थो ठाहियां, मां पंहिंजो नाइब थो ठाहियां। त इंसान उहो आहे जेको इलाही वस्फ़ुनि जो, खुदाई सिफ़तुनि जो, खुदाई कमालात जो मालिक हुजे ऐं खुदाई कमालात में काथे भी हिक ॿिए खे धुताण न आहे, काथे भी हिक ॿिए जी तोहीन करण न आहे, काथे भी हिक ॿिए खे टोक करण न आहे, काथे भी हिक ॿिए खे धिकारण न आहे। लेकिन खुदाई अखलाक में हो त जेके भी इंसान आहिनि उहे चाहे खुदा के पूजींदा हुजनि, चाहे खुदा के न पूजींदा हुजनि, उहे खुदा जी इबादत कंदा हुजनि या खुदा जी मुखालफत कंदा हुजनि, लेकिन सभिनी के हिक करो रिज़्क़ विझे थो, हिक करी खिलकत भी करे थो। न उन्हनि जे खिलकतम करे फ़र्क़ु कयो अथई, न उन्हनि के रिज़्क़ ॾियणम करे फ़र्क़ु कयो अथई, न उन्हनि के पंहिंजे बंदे हुजणम करे फ़र्क़ु सोचियो अथई। इन जे करे त ऐ इंसान तूं ई अज़ीम आहे ऐं तूं बि इन फ़र्क़नि खे छॾे ॾे। तंहिंजे करे साईं लतीफ़ फरमाइनि था त हलो हलऊं कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं, गंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। यानी उहे कम ही न कर जेके हिक इंसान के ॿिए खां टोड़नि, उहे फेल ही अंजाम न ॾे जेके हिक इंसान के ॿिए इंसान खां जुदा कनि, पर तुंहिंजो सॼो ॾींहुं कमु ॻंढिण हुजे। जीअं कोरी नाज़ुक धागे खे ॻंढि न ॾींदो आहे, अहिड़े नमूने सां ॻंढींदो आहे जीअं उहो महसूस न थिए ऐं सॼो ॾींहुं हुनजो कमु ॻंढिण हूंदो आहे, छो त हुनजो धागो इंतिहाई नाज़ुक हूंदो आहे। त साईं लतीफ़ था चवनि त ॻंढिण सिखो, इंसानियत माना ॻांढा पोइ। आख़िर हिकु इंसान ॿिए इंसान खां जेकॾहिं शराफ़त थो रखे त कहिड़ी शराफ़त थो रखे? क़ौमियत जे लिहाज़ खां, क़बीले जे लिहाज़ खां, मक़ाम जे लिहाज़ खां, नौकरी जे लिहाज़ खां, उहिदे जे लिहाज़ खां, इहे सभु आरज़ी आहिनि, कुझु बि न आहिनि। तुंहिंजी ज़ात जेका आहे उहा इंसानियत आहे, इंसान हुजण आहे ऐं जॾहिं तुंहिंजे ज़ात में इंसान हुजण आहे त उन ज़ात इंसानियत में इहो आहे त ॿियो सभु कुझु ॿियो बि तुंहिंजो आहे। तॾहिं ई अमीर कायनात अली इब्न अबी तालिब जॾहिं पंहिंजे नुमाइंदे खे मालिक अशतर खे हिक इलाइक़े जो गवर्नर करे उमाणनि था त हुनखे हिकिड़ो अहदनामो लिखी था ॾियनि, हुनखे हिकु लिखत करे था ॾियनि त ॾिस जॾहिं तूं उते वञे त उते इंसान ॿिनि क़िस्म जा आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके दीन में तोसां शरीक आहिनि, माना तूं बि मुस्लमान आहे, हो भी मुसलमान है, लेकिन हिकड़ा उहे हैं जेके तोसा इंसानियत में शरीक हुन। तो बस मवादा इन्हें न थे
जो काथे तू पांजे उन इस्लाम के इस्लामी भाव हुजण के अहमियत वधीक ॾे ऐं उन इंसानियत जो तोसां गॾु शरीक आहे उन खे अहमियत न ॾे न जेतिरा तुंहिंजा इस्लामी भाव जा हक़ आहिनि एतिरा ई उन भाव जा हक़ बि थी जेको इंसानियत में तोसां भाव त असां सभई कोशिश कयूं त जेके असां में मुनफरिद नुक़्ता आहिनि जेके असांखे उहे नुक़्ता उहे फेल उहे कम जेके अलहदा था कनि वो मजहबी अकीदो हुजे मजहबी नजरियो हुजे कौम कबीले जो ख्याल हुजे या स्टेटस ऐं मकाम जो ख्याल हुजे इन सभिनी के पासे ते रखी करे उहे शयूं जेके असां में मुश्तरिक आहिनि हिक करियूं आहिनि हिक जहिड़ियूं आहिनि उन्हनि खे फ़रूग़ ॾियूं उन्हनि खे अॻिते वधायूं त जीअं हिन इंसानियत में हिक ॿिए जो ख्याल हिक ॿिए जो एहतराम बाक़ी रहे त जीअं ख़ुदा जा हक़ीक़ी इंसान ऐं ख़ुदा जी हक़ीक़ी मखलूक ऐं उन जे सिफ़तुनि जा सही मालिक थी सघूं।